أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لأهله الصلاة والسلام على أهلها मोहतरम ॾिसण ऐं ॿुधण वारो हे असां ख़ुदा जी अता कयल जेके नेमतूं आहिनि मौजूदा दौर में ॾिसूं था त इन्हनि जी क़दुरु शनासी घटि आहे जो असां अल्लाह करीम जी अता कयल नेमतुनि जो कम हक़ क़दुरु करे सघूं। ख़ुदावंद मुतआल पंहिंजे बानी खे इंसान खे जंहिंखे पंहिंजी तख़लीक़ मां सभ खां भली मख़लूक़ करार ॾिनो आहे इंसान ज़ात खे हू पंहिंजी इन्हनि अता कयल ख़ुदाई सलाहियतुनि जे ज़रिए ई हू बहितरीन मख़लूक़ करार ॾिनो वियो आहे। तंहिंजे करे लाज़िम आहे त असां उन्हनि सलाहियतुनि जो इस्तेमालु बि भलो कयूं। उन्हनि सलाहियतुनि जे इस्तेमाल में मुंहिंजियूं निगाहूं आहिनि, मुंहिंजियूं समाअतूं आहिनि, मुंहिंजी क़ुवत गोयाई आहे, मुंहिंजो ॻाल्हाइणु आहे, मुंहिंजो दिमाग़ु आहे, मुंहिंजो सोचणु आहे, मुंहिंजी दिलि आहे, कंहिंसां लॻणु घुरिजे कंहिंसां न लॻणु घुरिजे। अगरि ख़ुदा जी इन्हनि अता कयल सलाहियतुनि खे हता के मुंहिंजा क़दम आहिनि, मुंहिंजो खजंदड़ विखूं आहिनि, हे जेको असां रोज़ सूरह फातिहा में तिलावत बि कंदा आहियूं, इहदिना सिरातल मुस्तक़ीम, त करीम मालिक असांखे सिधे रस्ते जी सिरात मुस्तक़ीम जी हिदायत अता फ़रमाए, या कुझु तर्जुमा चवनि था त साबित क़दम रख। त इन पासे ॾे बि असांखे थोरो गौर ऐं फ़िक्र करणु घुरिजे त छा सिरात मुस्तक़ीम हिकिड़ो उपात खां को रस्तो आहे, का शार आहे जंहिं ते रुॻो पेर हलंदा आहिनि? जी न, सिरात मुस्तक़ीम बुनियादी तौर ते तालीमात अहल बैत जे नतीजे में जेका असांखे ख़बर थी पए उहा इहा ख़बर थी पए त सिरात मुस्तक़ीम मुंहिंजी निगाहुनि जो बि नालो आहे, मुंहिंजी अखि सिधे रस्ते ते हुजे, मुंहिंजी ज़ुबान खे बि सिरात मुस्तक़ीम ते हुजणु घुरिजे, यानी मुंहिंजी ज़ुबान थिड़ियल न हुजे, मां पंहिंजी ज़ुबान सां दिलि आज़ारी न कयां, मां पंहिंजी ज़ुबान सां ग़लति बयानी न कयां, मां पंहिंजी ज़ुबान सां कंहिंजी ख़ुशामद न कयां, मां पंहिंजी ज़ुबान सां कंहिं पसंदीदा माण्हूअ जी ख़ुशनूदी हासिल करण जे लाइ उनखे अहिड़ा अहिड़ा लक़ब न ॾियां जंहिंजे हो वेचारो लाइक़ु ई न आहे। इहा शयुनि खे बि मूंखे सोचणु घुरिजे त आया मुंहिंजी ज़ुबान सिधे रस्ते ते आहे, मुंहिंजूं निगाहूं जेके ॾिसनि वाइसनि थियूं उहे निगाहूं सिरात मुस्तक़ीम ते आहिनि या उहे बिगाड़ जो शिकार थी वयूं। ईअं मुंहिंजे हथनि जा इशारा, ईअं मुंहिंजे दिलि जी सोच, ईअं मुंहिंजे कननि जूं समाअतूं, इन्हनि सभिनी शयुनि खे बसूरत मजमूई इंसान खे जेके सलाहियतूं करीम रब अता फ़रमायूं आहिनि उन्हनि सभिनी सलाहियतुनि खे सिरात मुस्तक़ीम जो वाटहरू हुजणु घुरिजे। हक़ जी राह ते, निगाह हक़ जी राह ते, ज़ुबान हक़ जी राह ते, समाअत हक़ जी राह ते, क़दम हक़ जी राह ते, हतां कि मुंहिंजे पेट जी बि सिरात मुस्तक़ीम आहे त मां पंहिंजे पेट खे नाजाइज़ माल सां थो भरियां या मुंहिंजे पेट में हलाल रोज़ी आहे। अगरि पेट हलाल रोज़ी सां थो भरियां, चाहे 2 वेला घटि बि खावां, 2 गिराह घटि बि खावां, पर दरअसल मुंहिंजो पेट सिरात मुस्तक़ीम ते हुजणु घुरिजे। मुंहिंजो मादो जंहिं शइ खे हज़म थो करे उहो सिरात मुस्तक़ीम ते हुजणु घुरिजे। इहे जेॾीमहिल इन्हनि सभिनी शयुनि खे असां बसूरत मजमूई ॾिसंदासीं त असांखे ख़ुदा जी इन अता कयल अज़ीम नेमतुनि जे दुरुस्त इस्तेमाल, इन जो नालो आहे सिधो रस्तो, सही वाट सिरात मुस्तक़ीम। अगरि ख़ुदा न ख़ास्ता हे समाज में मूंखे जेको बिगाड़ आहे, जेका ख़राबी आहे, इन में आख़िर में रुॻो 2 ॻाल्हियूं अर्ज़ु कयां। हिकिड़ो इंसान जी इनफ़रादी शख़्सियत आहे, ॿियो माहौल जी, समाज जी इज्तमाही किरदारु आहे।
असां दाऊं कंदा आहियूं ज़मानो ख़राबु आहे, माहौल ख़राबु आहे। इहो माहौल ख़राबु इन करे आहे, इज्तमाही ख़राबियूं इन करे आहिनि जो मां इनफ़राती तौर ते भलो न आहियां। इन करे ॾहनि जी चवणी आहे त अगरि तव्हां चाहियो था त माहौल भलो थिए, समाज भलो थिए, मुआशिरे में बहितरी अचे, त उन जी शुरूआत तव्हां पाण खपे। ऐं जीअं अर्ज़ु कयुमि उन शुरूआत जो नुक़्ते आगाज़ इहो आहे त मां कोशिशि कयां त मुंहिंजो ख़ुदा जी अता कयल हर नेमत ऐं मुंहिंजो उज़वो जंहिंजो मां मजमूओ आहियां उहो सिराते मुस्तक़ीम ते हुजे। जॾहिं उहो सिराते मुस्तक़ीम ते हूंदो मुंहिंजो हर उज़वो ऐं मां पाण अगरि भलो थी थो वञा, सुधारे जी तरफ़ अची थो वञा, त सम्झो त मां हिन मुआशिरे में, हिन समाज में हिकिड़े सुधरियल माण्हूअ जो इज़ाफ़ो कयो। ऐं ईअं अगरि इनफ़रादी तौर ते पाण सभु बहितरीअ जी तरफ़ क़दम वधायूं, अगरि भलाई कयूं, हिमत कयूं, कोशिशि कयूं, पंहिंजे वक़्त खे ज़ाया न कयूं। ख़ुदा जी एॾी वॾी नेमत आहे मूंखे मिलियल मुंहिंजो वक़्तु, जो इन नेमत में अल्लाह मूंखे पंहिंजनि नबियनि सां, वलियनि सां, आइमा मासूमियत सां गॾु शामिल कयो आहे। अना ईअं न आहे त को पंहिंजे महबूब खे अलाह साईं को वॾो ॾींहुं ॾिनो ऐं असां आम गुनहगारनि खे नंढड़ा ॾींहं ॾिनासीं। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ बि वक़्तु 24 कलाक हुयो, ॾींहं राति मुंहिंजे लाइ बि 24 कलाक। कि ख़ुदा जे वलीअ जे लाइ बि वक़्तु, यानी ख़ुदा इन नेमत जी विरासत में को अक़रबा परवरी नहीं कई त पंहिंजे मंज़ूर नज़र अफ़राद खे घणो वक़्तु ॾिनो हुई त उहे घणी जापोड़ कनि, ख़ैर ऐं भलाई कनि, ऐं असांखे उहो वक़्तु न ॾिनो अथई। जी न, असां सभिनी खे वक़्तु ॾिनो ऐं ओतिरो ई ॾिनो अथई जेतिरो हुन खे ॾिनो अथई। आख़िर में फ़क़ति इहा गुज़ारे त जॾहिं इन्हनि नेमतुनि जी क़द्र शनासी कयो, ल इन शकरतुम ल अज़ीदन्नकुम, क़ुरान करीम में इरशाद फरमायो वियो आहे, अगरि तव्हां इन्हनि नेमतुनि जो शुक्रियो अदा कंदो त ख़ुदा थो चए मां तव्हांजी नेमतुनि में अञा इज़ाफ़ो कंदो। ऐं इहो बि फरमायो वियो आहे, जेॾी महिल हदीस में पुछो वियो त शुक्रियो छा आहे, त फरमायो वियो ख़ुदा जी हर अता कयल नेमत जो शुक्रियो इहो आहे त उहा नेमत जीअं ख़ुदा चाहे थो उन जे रस्ते ते इस्तेमालु कयो, इहो उन नेमत जो शुक्रियो आहे, न कि रुगो ज़ुबानी तौर ते शुक्रियो अदा कयो। अलाह साईं असां तव्हां सभिनी खे सही वाट ते ऐं असांजे वजूद जे हर अता कयल उज़वे खे सिराते मुस्तक़ीम ते हलणु नसीब फरमाए। महिरबानी। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह।